सलवात वरीब आले मोहम्मद जी अज़मत ते बुलंद आवाज़ लिहाज़ मार्ज़ी कयो त टे जमातुल सानिया उन साईं जे अॼु शहादत जो ॾींहुं आहे जंहिंजे ताज़ीम जे लाइ बाबो उथी बीहंदो। मूंखे चंद मिंट न पढ़णो आहे तेसि ताईं मौलाना साहब अचे, जंहिंजे लाइ नबी फरमायो आहे त फातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। ॻाल्हायो काफ़ी वेठा हो, गंढ वेठा हो, जेके साईं जी अज़मत ॿुधी करे ख़ुशि थींदा हुयो। अली वारो नबी फरमायो फातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। वरी नबी फरमायो फातिमा उहा धीउ आहे जेका मूं मोहम्मद जी बि माउ आहे। हाणे साईं जी अज़मत सम्झणी आहे। साईं कोसर मुराद साईं ज़हरा जी ज़ात, कोसर मुराद ये साईं अल्लाह पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अता कई। कोसर मुराद छा है? साईं ज़हरा जी ज़ात मुराद। अली वारो नबी फरमायो फातिमा उहा धीउ आहे जेका मूं मोहम्मद जी बि माउ आहे। नबी फरमायो फातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे, फातिमा मुंहिंजे रिसालत जो हिस्सो आहे। हाणे ॻाल्हि सम्झणी तव्हांखे आहे, पढ़णी मूंखे आहे, मनसूब ॾियारा आहिनि इन साईं सां। साईं दुनिया ते आई नबी जी अकेली न्याणी जेका कुल आलमीन जे औरतुनि जी सरदार आहे, जंहिंजा बछड़ा जवानाने जन्नत जा सरदार आहिनि। अली वारो उहा साईं हिन दुनिया ते आई। मार्ज़ कयां हिकु ॾींहं जी साईं हुई त बाबे ताज़ीम करणु शुरू कयो। ॻाल्हायो मौला जे सदके। हिकु ॾींहं जी साईं हिन दुनिया ते आई, अल्लाह अता कई। पोइ हाणे सम्झणो तव्हांखे आहे, अली वारो साईं दुनिया ते आई हिकु ॾींहं जी हुई त बाबे ताज़ीम करणु शुरू कई। पूरनि 18 सालनि जी थी साईं त बाबे मुसलसल जीअं रोज़ साईं अचे हा त अल्लाह जो नबी ताज़ीम जे लाइ, जेके अल्लाह ज़बान ॾिनी आहे थोरो ॻाल्हायो, अल्लाह जो नबी ताज़ीम जे लाइ उथी बीहे हा। हाणे तोखे पाण सम्झणो आहे त जंहिं धीअ जी एॾी अज़मत हुई जो बाबो ताज़ीम जे लाइ उथी पियो बीहे। अल्लाह इन साईं खे वरी बछड़ा अहिड़ा अता कया, पुट अहिड़ा ॾिनई जेके जवानाने जन्नत जा सरदार आहिनि। इन साईं जी अज़मत एॾी आहे जो इन साईं जो रिश्तो ई अल्लाह अर्श ते तय कयो। ॿी कंहिं धीउ जो ख़ुदा जी इज़त जो क़स्म पाक मिंबर आहे, हिते हक़ ऐं सच जो सबक़ मिलंदो आहे। दर्स इमाम हुसैन अलैहिस्सलाम आहे। अली वारो हितां गैरत मिलंदी आहे, हिन जा हितां हया मिलंदो आहे, हिन जो हितां गैरत मिलंदी आहे, इज़त मिलंदी आहे, शोहरत मिलंदी आहे। अली वारो हिन जा हितां ई सभु कुझु मिलंदो आहे। पोइ तोखे झुकण जो ॾांहुं अचे, हीअ एॾा करीम आहिनि। पोइ जंहिंजे झुकण जो ॾांहुं ईंदो आहे, जंहिंखे झुकण जो ॾांहुं अचे नियत सां झुकी पए, मालिक सलमान बणाइण में देरि न कंदा। अहिड़ो दरवाज़ो पाक दरवाज़ो आहे जो तोखे झुकण जो ॾांहुं अचे, तोखे घुरणनि जो ॾांहुं अचे। करीम आने एॾा करीम आहिनि मदीने जा सैयद जो तोखे झुकण जो ॾांहुं आयो, घुरण जो ॾांहुं आयो। मदीने वारा सैयद एॾा करीम आहिनि, कंहिंखो ज़ात कोन पुछंदा आहिनि, कंहिंजी शख़्सियत खे कोन ॾिसंदा आहिनि, कंहिंजे रंग खे कोन ॾिसंदा आहिनि, कंहिंखो नालो कोन पुछंदा आहिनि, कंहिंजे उमिरि जो क़ैद हणंदा ई कोन आहिनि। पोइ जंहिंजो रंग भले कारो ई छो न हुजे, पोइ नियत वणे मदीने वारे सैयदनि खे
पोइ जेसी ताईं आज़ान न ॾींदो आहे त सिज ई न उभरंदो आहे। जेके पंहिंजे मुर्शिदनि जी तारीफ़ ॿुधी ख़ुशि थींदा आहियो, ही दरवा वाहिद इन साइण जे लाइ नबी फरमायो जेको मुंहिंजे धीउ ज़हरा खे राज़ी कंदो, मां नबी राज़ी, मुंहिंजो अल्लाह राज़ी। जेको मुंहिंजी धीउ खे नाराज़ कंदो, अल्लाह बि नाराज़, मां मोहम्मद बि रंजे। हाणे सम्झणो तो खे मां अर्ज़ कयो मदीने वारा सैयद न रंग ॾिसनि, न ज़ात, न शख्सियत, न उमिरि जो क़ैद, न नालो, जेके आया से अघी में तोखे घुरण जो ॾांहुं अचे। मदीने वारा सैयद कंहिंखे ख़ाली मोटाइण सिखाई कोन्हनि के अली वारा मुंहिंजे मौला अमीर वटि हिकु शख्स आयो। ॻाल्हि सम्झो, मुंहिंजे मौला अलीअ वटि हसनैन जे पाक बाबे वटि हिकु शख्स आयो। सवाल कई, मौला पाक बतूल जो सोनो शोहर तूं आहे? ॻाल्हि आयो त सही मौला बंदो हाज़िर थी इमामत वारे चेहरे जी ज़ियारत करे चए थो, मौला हसनैन जो सोनो बाबो तूं आहे, पाक बतूल जो सोनो शोहर तूं आहे, गाज़ीअ जो पाक बाबो तूं आ, काबे जो गोहर तूं आ, जिब्राइल जो उस्ताद तूं आ, सलमान जो मौला तूं आ। तव्हांजे चुप तो कायनात खे कुर्बान करे अली वारो बंदो चए तो, मौला काबे जो काबो तूं, पाक बतूल जो सोनो शोहर तूं, हसनैन जो सोनो बाबो तूं आ। हिकु सलवात मिली करे सभु बुलंद आवाज़ बुजुर्ग मुंहिंजो साईं बाद में पढ़ंदो, मौला इन्हनि बुजुर्गनि हयात करे, मौला आलम दीन जी ज़िंदगी दराज़ करे। ॻाल्हि यादि आहे, बंदे छा चए, मौला हसनैन जो पाक बाबो, इहो ई जुमिलो मूंखे पढ़णो, बसि ख़तमु कयुमि ज़िंदगी बाक़ी त नौकरी बाक़ी। बंदो चए त मौला हसनैन जो सोनो बाबो तूं, काबे जो गोहर तूं, मौला काबे जो काबो बि तूं आहे, मौला गाज़ीअ जो बाबो तूं, पाक बतूल जो शोहर तूं, जिब्राइल जो उस्ताद तूं, मौला सलमान जो मौला तूं, कमर जो मौला तूं, मीसम जो मौला तूं। अली वारो मौला चए थो, हा मुंहिंजे मौला जे कदम बोसी करे चए थो, मौला न जन्नत घुरण आयो आहे, न दौलत घुरण आयो आहे, न सोन चांदी घुरण आयो आहे, मौला कुझु न घुरण आयो आहे। मौला सवाल इहो आहे त तूं आहे कायनात जो अव्वल इमाम, मौला तू उहो इमाम आहे जंहिंजे लाइ अल्लाह नबियुनि खां घर ठारायो, आमद तोंजी थी, काबे में विलादत तोंजी थी, मौला रिज़्क़ो न पाक करीम अल्लाह जो आहे, वंडींदो कायनात ते रोज़ तूं आहे। मौला रिज़्क़ो अल्लाह जो आहे, कायनात ते वंडींदो तूं आहे, मौला ॿियो कुझु न घुरण आयो आहे। अॼु दुआ इहा घुर त रोज़ अल्लाह एतिरो ॾे जो बचन सां पेट भरे रिज़्क़ खाई सघे। बंदो छा सवाल कयो, मौला दुआ इहा घुर त रोज़ अल्लाह एतिरो ॾे जो पंहिंजे बचन सां पेट भरे रिज़्क़ खाई सघां। मुंहिंजे मौला अमीर जे सुहिणी ज़बान मां जुमिला निकिता। मुंहिंजे मौला फरमायो, मां अली थो चवां तूं अमीर आहे। गुलाब जेल वारो कसम दवा मजलिस शबीर जो, जंहिंजे लाइ मौला अली चए त इहो अमीर हुआ, वो वाकई अमीर हुआ। बंदो चए तो, मौला तो चयो मां अमीर आहे, मौला जेको तुंहिंजे तिर, तुंहिंजे ज़बान ते तिर बराबर बि शक करे, मौला वो ईमान मां खारिज थी वेंदो आहे। मौला वो इंसान जो पुट रहंदो ई कोन्हे को। मौला तो चयो मां अमीर आहियां, मौला मूंखे पंहिंजी अमीरी सम्झ में अचे कान थी। मौला हिकु वेलो खाईंदो आहे, वरी बि सोचींदो आहे त काॾों आणींदुमि, कीअं थींदो। मौला तो चयो मां अमीर आहियां, लफ़्ज़ मुंहिंजो इहो आख़िरी आहे। मौला तो चयो मां अमीर आहियां,
मौला मां हथ बधी करे सवाल थो कया हसनैन जा सोना बाबा मुखे पांजी अमीरी समझाइंदो तो मां अमीर केड़े तरीके जो आ अली मौला जे सोनी ज़बान मां जुमला निकता बंदाए खुदा दिल में असांजे 14 जी विलायत जो नूर अथई दिल में असांजे 14 जी विलायत अथई बंदो चे तो मौला हा मौला चे तो पो हलिया वापार कयो या दिल वारी विलायत असां खे दे या दिल वारी विलायत मोहब्बत असां के दे पो मां अली तो लाए दुआ तो घुरा अल्लाह तो के सब कुछ नींदो बंदो चे तो मौला ना इहा ही विलायत इहा ही मोहब्बत जेका आखिरत कब्र जो सामान मौला यो व्यापार न कंदुम मुने मौला अमीर फरमायो लखे मिल्कियतूं छो न हुजन वड्डियूं वड्डियूं गाड़ियूं हुजन वड्डा वड्डा बंगला हुजन पर मां अली तो चवा जेके मु अली जी मोहब्बत ना है दुनिया जे नजरन में भले अमीर छो न हुजे पर जेखे जह जह बंदे के मु अली जी मोहब्बत काने का कायनात ते एड़ो सुनियो बियो को आहे जेके असानी 14 जी विलायत काने का जेके असानी मोहब्बत काने का एड़ो बियो को सुनियो इंसान आहे ही कोन मुने मौला फरमायो मुझे मञण वारो गरीब होंदो हाणे थोरो ॻाल्हायो बस लफ्ज़ मुंहिंजो यो आखिरी आहे अली वारो मौला फरमायो मुंहिंजे मञण वारो गरीब हूंदो भले छो न कपड़नि ते चतियूं लॻल हुजनि छो न कखाऊं घर हुजेसि पर मुंहिंजो मौला फरमाए तो जंहिंखे मुंहिंजी मोहब्बत आहे काइनात ते वरी ॿियो को अहिड़ो अमीर आहे बस शरीफ़ अज़ादारो अॼु हुन साइण जी शहादत जो ॾींहुं ठही जंहिं साइण जी ताज़ीम जे लाइ बाबो उथी बीहंदो हुयो अॼु हीअ 3 जमानुल सानी 10 जे ॾींहं खां घटि कोन हूंदो हीअ अॼु उहो ॾींहुं आहे जो मुंहिंजा हसनैन यतीम थी विया आहिनि ज़ारा साइण जूं धीअरूं यतीम थी वियूं अॼु उमेरो जीअं ज़ारा साइण जूं धीअरूं रुंडियूं आहिनि हसनैन मां जे लाइ वेण करे रुना आहिनि मरहूम साईं अल्लामा इरफान हैदर आबदी मौला उन मरहूम जा दर्जात बुलंद करे साईं पढ़ंदो हुयो त नबी जी धीअ बाबे खां बाद में सम्झंदे त तुंहिंजे अख जो वज़ू ज़रूरु थींदो साईं पढ़ंदो हुयो बाबे खां बाद में ज़हरा साईं दरबार में आई हक़ वठण जे लाइ बाबे जो लिखियो गॾु खणी सनत बाबे वारी खणी करे जॾहिं दरबार में नबी जी अकेली न्याणी आई तो सर ते चादर हुयसि हसनैन जहिड़ा सोना पुट गॾु हुयसि सलमान जहिड़ो सचो सहाबी गॾु हुयसि साइण आई हुई त वार कारा हुयसि साढा 3 कलाक दरबार में बीठी रही नबी जी अकेली न्याणी साढनि 3 कलाकनि खां बाद में ज़हरा साइण जी ज़बान में हरकत आई साइण जो आवाज़ आयो चाचा सलमान हिननि खे दसिया मां नबी जी धीउ आहियां मां थकिजी पई आहियां चाचा हिननि खे ॿुधायां मां घणे बीहण जी आदी न आहियां चाचा मां थकिजी पई आहियां हिननि खे दसिया मां ज़हरा आहियां मां बतूल आहियां मां हसनैन जी पाक अम्मा आहियां चाचा मां थकिजी पई आहियां सलमान हथ ॿधी करे फर्म चए तो बीबी अॼु एॾो ग़रीब थी वई आहियां जो नौकरनि खे बि चाचो थी सॾे पई बस शरीफ़ अज़ादारो इहो ई लफ़्ज़ हुयो सलमान फरमाए तो बीबी अॼु एॾो ग़रीब थी वई आहियां जो नौकरनि खे बि चाचो थी सॾी पई सन्नत जा टुकड़ा थिया हिकु हिकु सन्नत जो टुकड़ो नबी जी धीउ दरबार मां मेलियो हक़ न मिलियोसि हसनैन जहिड़े सोणे पुटनि जी गवाही क़बूल न कई वई बस शरीफ़ ज़ादारो साइण बतूल दरबार मां ख़ाली मोटी लफ़्ज़ इहो आहे साइण आए हुए तवार कारा हुए मोटी आ दरबार मां 3.5 कलाकनि खां बाद में
हसनैन पाक मार सफेद थी विया कमर नून वांगू झुकी वई ओ शरीफ अज़ादार मुसल्लाए इबादत ते वेठी अची नबी जी धी सगियों धियों सुञाणे न सगियो धीअ ज़ैनब करीब आई करीब अची चया ज़ईफ़ा तोखे ख़बर न आहे मुंहिंजे मां बतूल जो मुसल्लो वा ओ ज़ईफ़ा तोखे अल्लाह जी इबादत करणी आहे ॿियो मुसल्लो विछाए ॾियां अल्लाह जी इबादत करे आ बतूल साइण सर के मथे कयो परेशान चेहरे तो वार हटाइण शुरू कयई नबी जे धी जो आवाज आयो धीअ ज़ैनब मूंखे सुञाण ओ मां तुंहिंजी अम्मा बतूल आया ओ धी मूंखे सुञाण मां तुंहिंजी मां ज़हरा आया धी चई अम्मा दरबार जो वही हुई अवार कारा हुई मोटी अवार अच्छा थी विया थई अम्मा कमर झुकी वई थई अम्मा को दरबार जो अनोखो रंग ॾिठो थई ज़हरा साईं चई हा धी ज़ैनब ओ मां दरबार जो रंग ॾिसी आई आ ओ नक तुंहिंजी चादर थी बचे ओ नक मुंहिंजो शबीर पुट दो बचे ओ धी दरबार में अखियुनि सां तुंहिंजा ज़ेवर ठांदे ॾिसी Ini